निकाह लाइ उमिरि छा आहे, बुलूगत हुजे, छोकिरो जवान थे ऐं छोकिरी खे माहवारी अचे जवान। बस ये जेके 18 साल आहे इहो गवर्नमेंट ऑफ सिंध जो कानून आहे, बाक़ी इस्लाम जो कानून कोन्हे। 18 साल जी उमिरि में इस्लाम आणे सैयदना अली शेर खुदा 10 साल जी उमिरि में मुसलमान थियो, 18 साल जी उमिरि में निकाह कयो। तव्हांजे इन कानून खे आउं जुत्तीअ जे नोक ते फिटो थो कयां, जेकॾहिं को 18 साल खां अॻे निकाह पढ़ाईंदो त असां पढ़ंदासीं, का बि हैसियत कान्हे। मदीने वारे मीर 7 साल जी उमिरि में सैयदा आयशा सां निकाह कयो आहे, असां बि जेकॾहिं को बालिग छोकिरी जो निकाह पढ़ाईंदो त पढ़ंदासीं। इन सिंध जे कानून खे, सिंध असेंबली जे कानून खे असां जुत्तीअ जे नोक ते फिटो था कयूं। उहो कानून पेरनि सां रंधे लताड़े था छॾियो जेको क़ुर ऐं सुन्नत जे मुखालिफ़ हुजे। इन इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में अहिड़ो को बि कानून क़ाबिल क़बूल न आहे जेको क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हूंदो। इन कानून के जो क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हूंदो, इन जी बगावत कल्ह बि कई, अॼु बि कई आहे, सुभाणे बि कंदासीं, तख़्त दार ते बि कंदासीं, सूली ते चढ़ी वियासीं त बि घोरी जान जतन था, पर हुज़ूर जे कानून जी पासदारी कबी। तव्हांजो कानून जेको क़ुर ऐं सुन्नत जे टकराव में ईंदो, इन जी क़बूल न आहे। 27 आईनी तरमीम, सदर पाकिस्तान इस्तिस्ना, जीअं वणेसि तीअं करे, आर्मी चीफ फील्ड मार्शल इस्तिस्ना। वाह जो तव्हांजो कानून आहे, ॿुड़ी नथा मरो क़ुर ऐं सुन्नत जे कानून जे ख़िलाफ़ पास कंदे। डमी असेंबली मुफ्ती अब्दुल वाहिद कुरैशी साहब जी फरमायो, प्लास्टिक जा ये मेंबर एमएनए निभागा बिना पंहिंजे पेट जे करे क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़। सैयदना उमर फारूक बीठो, अमीरुल मोमिन, हिकिड़े जट बदवी चयुसि जंगली, कि तुझे पुठियां नमाज़ थोड़ी पढ़ंदासीं, मुल्क जो हुकुमरानी, असांजो कुर्तो नंढो, तुंहिंजो एॾो वॾो। वक़्त जे बादशाह खे चए थो तुंहिंजो एॾो वॾो कुर्तो छो? हज़रत उमर साईं न चयो त बड़ा वक़्त जे बादशाह खां तो जट पुछे, को वॾी कैलिबर ऐं लेवल वारो पुछे। पाण पंहिंजे पुट अब्दुल्ला खे बिहारियो, अब्दुल्ला बिन उमर बीह रहियो, चई त कुर्तो वाकई बराबर मिलियो, मूं पंहिंजो कुर्ते जो कपिड़ो अबू खे ॾिनो आहे त अब्बा साईं तूं वॾो करे पा, तूं अमीरुल मोमिनीन, मूं वटि कोन्हे को, मूं पंहिंजो कपिड़ो बाबे खे ॾिनो आहे। हज़रत उमर साईं उते इख़्तिलाफ़ न कयो त हिन खे खणाए छॾियो, हिन खे माराए छॾियो, गुम करे छॾियो, वक़्त जे बादशाह खां थो पुछे। इस्तिस्ना सैयदना उमर फारूक खे कान्हे का। पाण अल्लाह जो शुक्र कयूं, अल्लाह जो शुक्र आहे जो उमर जी बादशाही में बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके उन खां पुछनि था त पहिरीं ॿुधा जवाब ॾे, पोइ नमाज़ पढ़ा। तंहिंजे करे इस्तिस्ना न सदर जी हलंदी न आर्मी चीफ जी हलंदी, इहो कारो कानून ख़त्म थींदो इंशाअल्लाह। उलमाए इस्लाम, उलमाए उम्मत, मुल्क जा हमदर्द इंशाअल्लाह इन जे ख़िलाफ़ उथंदा, ईअं न त न उथंदा। जीअं वणेसि तीअं कब्ज़ा कयो, वञनि ते मुल्कनि ते कंट्रोल कंदा तो, करप्शन कंदा तो, तव्हां खां का पुछाई न आहे। जेसि ताईं जेरायो जीअं वणो, अलाह हुए छा भेणा? ज़ालिमो ख़ुदा जे अज़ाब कहर खां नथा ॾिजो, मरण जे कंधी ते पहुतायो, सॼी उमिरि रहंदो छा? ज़ालिम जे आॾो मज़लूम जी ख़ामोशी उन ज़ुल्म खे हौसलो ॾियारे, छो था ख़ामोश रहो? ही कंध हक़ जे राह में कटिजी सघे थो, झुकंदो न, झुकियो त पूरो नस्ल ग़ुलाम थी वेंदो, कंध कपियो त ॿियो तैयार थी वेंदो।